अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 14 सितंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जे तालीमी इदारनि अंदरि शागिर्दनि मथां केस दाख़िल करण वारे सिलसिले ख़िलाफ़ जसाफ़ आरिसर पारां हैदराबाद में 24 कलाकनि जी बुख हड़ताल। सिंध सभा जे अॻुवाण इनाम सिंधी समेत ॿियनि क़ौमी कारकुननि ऐं अॻुवाणनि जी आज़ादी लाइ बबरलो बाईपास वटि धरणे जूं तयारियूं मुकमिल। जसकम आरिसर जे खंभे गुम कयल अॻुवाणनि जी आज़ादी लाइ एहतजाज जे ॾोह में गिरफ़्तार कयल क़ौमी कारकुन कराची सेंट्रल जेल में क़ैद। अॻुवाणनि जी मुलाक़ात। सीनियर सहाफ़ी इमदाद सुमरे खे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। STP ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां धमकियुनि जी मज़मत जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध जे असल वारिस मलाहनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ठठे जे माहीगीरनि जो एहतजाज। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जे तालीमी इदारनि में एहतजाज करण ऐं हक़ घुरण बि ममनू बणियल आहे। जेके शागिर्द बि शागिर्दनि लाइ आवाज़ उथारनि था उन्हनि मथां केस दाख़िल कया वञनि था। ख़ासि तौर ते क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद प्रेस क्लब आॾो जसाफ़ आरिसर पारां सिंध जे तालीमी इदारनि अंदरि बंदूक बरदार फोर्सिस जी मुदाख़लत, क़ौमप्रस्त सियासी शागिर्दनि ते बिलाजवाज़ FIR ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ 24 कलाकनि जी बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। जसाफ़ अॻुवाणनि पारां क़ाइमु कयल बुख हड़ताली कैंप ते जसकम आरिसर जो चेयरमैन असलम ख़ैरपुरी पिणु पहुतो, जॾहिं त सिंधियन नेशनल कांग्रेस जो अॻुवाण कामरेड मोहब लगारी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध जे तालीमी इदारनि में सिंध दुश्मन ऐं शागिर्द दुश्मन पॉलिसियूं हलायूं पियूं वञनि। मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ ऐं आवाज़ उथारींदड़ शागिर्दनि खे कूड़नि केसनि में फासाए हिरासां कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सभु यूनिवर्सिटी ऐं ॿियनि इदारनि जे शागिर्दनि मथां दाख़िल कयल केस फ़ौरी तौरु ख़तमु कया वञनि। सिंध सभा पारां अॼु सिंध सभा जे सरवाण इनाम सिंधी समेत खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी ॻोठ बजाराणी लगारी तां पुलिस जो कड़ो ख़तमु करणु ऐं शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। एहतजाजी मुज़ाहिरे जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। अॼु बबरलो बाईपास ते एहतजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वेंदी। जसकम मर्कज़ पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध में केतिरे अरसे खां इंसानी हक़नि जी लताड़ जारी आहे, जंहिंमें केतिरनि ई क़ौमी कारकुननि जूं जबरी गुमशुदगियूं, दर्जे क़ौमी कारकुननि जो अदालतनि खां मथां क़त्ल, जेल अंदरि सख़्तियूं ऐं सज़ाऊं असांखे पंहिंजे वतन सिंधु देश जी आज़ादी वारे रस्ते तां दस्तबरदार नथियूं करे सघनि। 7 सितंबर 2025 ते जसकम आरिसर कारकुन मोहसिन मंगसी, हमीद सिंधी, मुज़मिल चन्ना, आफ़ताब लगारी ऐं सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतजाज करण जे ॾोह में गिरफ़्तार थियल क़ौमी कारकुननि सां जसकम मरकज़ी वाइस चेयरमैन अशरफ बहलीम, जेमिस्ट काउंसिल मेंबर गाज़ी ख़ान जखराणी, जसकम तर्जमान एडवोकेट सरमद खुश्क कराची सेंट्रल जेल में क़ैद क़ौमी असीरनि सां मुलाक़ात कई। सिंध में मेरिट जी लताड़। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां नौकरियुनि जे विकिरे वारे मामले ते
आवाज़ उथारींदड़ सीनियर सहाफ़ी इमदाद सुमरो खे धमकियूं मिलण लॻियूं, जॾहिं त पुलिस समेत इख़्तियारियुनि अञा ताईं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। क़ौमी अवामी तहरीक पारां पिणु धमकियुनि जी मज़म्मत कई वई आहे। क़ौमी अवामी तहरीक जे तर्जुमान पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध में मेरिट जी तबाही, नौकरियूं विकिरो करण ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सीनियर सहाफ़ी इमदाद सुमरो खे धमकियूं ॾियण जी मज़म्मत करियूं था। हुननि मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां पिणु सहाफ़ी इमदाद सुमरो खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां मोकिलियल लीगल नोटिस जी मज़म्मत कई वई। पंहिंजे जारी कयल बयान में STP अॻवाननि चयो आहे त सचे मेरिट लाइ आवाज़ उथारण ते सहाफ़ियुनि खे हिरासां करणु नाक़ाबिले क़बूल अमल आहे। कमीशन बाबति उथारियल सवालनि ऐं मामलनि जी तहक़ीक़ात थियणु घुरिजे। सहाफ़ी इमदाद सुमरे खे हिरासां करण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। सिंध तरक़ी पसंद पार्टी सहाफ़ी इमदाद सुमरो जो मुकमिल साथ ॾींदी, हूअ पाण खे अकेलो न सम्झे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह ॿिए ॾींहुं बि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां वठी ॿियनि सभिनी इदारनि ताईं जेकॾहिं को सहाफ़ी या सिविल सोसाइटी जो अॻवान मेरिट लाइ आवाज़ उथारींदो त सिंध यूनाइटेड पार्टी उनजो साथ ॾींदी। हक़ ऐं सच जे आवाज़ उथारण वारनि खे हिरासां करणु पीपल्स पार्टी जो रिवायती कल्चर बणिजी चुको आहे। उहे ब्यूरोक्रेट जेके बेक़ानूनी ज़रिए मेरिट जी लताड़ ऐं सिंध खे तबाह करण जी कोशिश करे रहिया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी तहरीक हलाईंदी। मेरिट जो क़याम असां लाइ ओतिरो ई अहम आहे जेतिरो सिंध जा मुफ़ाद। असां सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ख़बरदार करियूं था त हूअ पंहिंजे इदारे में सुधारा आणे, न त असां अदालती ऐं अवामी घेराव कंदासीं। नामियारे सहाफ़ी मंज़ूर सोलंकी इमदाद सुमरो खे धमकियूं मिलण जी मज़म्मत कंदे चयो आहे त जेकॾहिं पीपलनि इमदाद सुमरो ख़िलाफ़ का हरकत कई त सॼी सिंध ट्यूनिस जे बुआज़ीज़ी अवाॻियां उथी बीहंदी। पीपला पब्लिक सर्विस कमीशन जी करप्शन खे बेनक़ाब करण तां बहादुर सहाफ़ी दोस्त इमदाद सुमरे खे मुतमार धमकियूं पिया ॾियनि। सिंध में गुज़िरियल 18 सालनि खां ज़रदारी सरकार जी करप्शन जी आमरियत मढ़ियल आहे, जंहिं सिंध जी तारीख़, तहज़ीब ऐं तालीम ऐं तरक़ी जो ताने पेटो बिगाड़े बल्कि उजाड़े छॾियो आहे। सिंध जा अक्सर फोरम, इदारा, पार्टियूं ज़रदारी सरकार जूं BC या D टीमूं बणियल आहिनि, जिन जा अॻवान पंहिंजे दुखियारे देश ऐं उनजे ॾुखोयल माण्हुनि सां गॾिजी बीहण बजाए पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरियुनि मुल्कनि में सेट करण तोड़े ज़ाती मिल्कियतूं वधाइण ऐं पंहिंजूं महरूमियूं पूरियूं करण जी हणवठ में रुधल आहिनि। इमदाद सुमरे ख़िलाफ़ जेकॾहिं करप्ट PP सरकार कानून खां मथां ई का बि कार्रवाई कई त असां पब्लिक सर्विस कमीशन जे हैदराबाद वारी ऑफिस अॻियां धरणे जो ऐलान कंदासीं ऐं पोइ सॼी सिंध में एहतजाज कंदासीं। उमेद था करियूं त PP सरकार इमदाद सुमरो ऐं असां समेत सॼी सिंध जे बाज़मीर लेखकनि, सहाफ़ियुनि, सियासी कारकुननि ऐं सोशल एक्टिविस्टनि मथां कूड़ा केस दाख़िल करे असांखे मज़लूम माण्हुनि जी पुराणी कर्ज़ जी पहिरीं क़िस्त अदा करण जो मौक़ो फ़राहम कंदी। असां उन्हनि सज़ाउनि जा मुंतज़र आहियूं। STP तालके सूबेदारे जो इजलास दौरान STP ज़िले खैरपुर जे सदर सईद अहमद जतोई, इमदाद भयो, वली मोहम्मद मस्तोई, बाबर मस्तोई, ज़ाकिर हुसैन सोलंकी ऐं ॿियनि चयो त सिंध जे करप्ट हुक्मरान जे करे सिंध में तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। सिंध मथां हर तरफ़ खां वार जारी आहिनि। सिंधू दरिया मां कैनाल कढण ऐं डैम ठाहिण जी साज़िश में PP पंजाब सां गॾु आहे। सिंध जी तबाही जा ज़िम्मेवार जागीरदार आहिनि। उहे सिर्फ़ु इक़्तिदार जे लाइ मादरे वतन जी वहदत जा वेरी बणियल आहिनि। नस्ल परस्त तनज़ीमूं पिणु नुक़सानकार आहिनि। सिंध में तालीम ऐं सिहत जे सहूलियतुनि जे बदिरां औरतुनि खे पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। उन लाइ सिंध जे नौजवाननि खे पंहिंजो अमली किरदारु अदा करणु घुरिजे। हुननि चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी हमेशह वतन जी बका लाइ जदोजहद कंदी रही आहे। सिंध जे मथां 18 सालनि खां हुक्मरान जमायत जो कब्ज़ो आहे, जंहिं सबबि जमहूरी निज़ाम न रहियो आहे। करप्शन, अक़रबा परवरी उरूज ते आहे। ज़राइत खे हथ सां तबाह करे हारियुनि ऐं निंढनि आबादगारनि खे मुआशी तौरु कंगाल कयो वियो आहे।
अस्पतालनि मां बुखार जी टिकी बि मरीज़ खे नथी मिले। उन लाइ वोट ई वॾो एहतिसाब करण वारो आहे। आम चूंडनि में पंहिंजे तबिके जे माण्हुनि खे वोट ॾिनो वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, ज़िले सदर आताउल्ला उन्नड़, राणे कुंढाणी, अली नवाज़ डाहिरी ऐं आलम लगारी शाहपुर चाकर प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इक़्तिदार परस्त सियासतदाननि, इस्टेब्लिशमेंट ऐं ब्यूरोक्रेसी बदतरीन आमरियत ऐं हाइब्रिड मार्शल लॉ मढ़ी कानून आइन क़ौमनि जे हक़नि ऐं बुनियादी इंसानी हक़नि खे मुअत्तल करे मुल्क जे बानी मोहम्मद अली जनाह जे सेक्युलर ऐं रोशन ख़्याल पाकिस्तान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। 1940 जी करारदाद ऐं मोहम्मद अली जनाह जे जमहूरी असूलनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे निंढनि सूबनि जे वसीलनि ऐं ज़मीनुनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वियो आहे। हुननि चयो त 27वीं आइनी तरमीम वसीले सिंध में नवां सूबा ठाहिण जो मनसूबो दरअसल अमरीकी साम्राजी साज़िश आहे। अॻे बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में सूरतहाल तमामु ख़राबु आहे। मुल्क में दहशतगर्दी, लाक़ानूनियत, करप्शन ऐं धाड़ियल राज क़ाइमु आहे। सिंध अंदरि नवां सूबा ठाहिण जो मक़सदु सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे नओं इसराइल ठाहिण जे बराबरि आहे, जेको वन यूनिट खां बि वधीक ख़तरनाक साबित थींदो। नवां सूबा ठाहिण जी मुहिम दरअसल मुल्क खे कमज़ोर करण ऐं आलमी साम्राजी क़ुवतनि जे हवाले करण जी साज़िश आहे। अमरीकी साम्राज MQM जी दहशतगर्दनि वसीले पाकिस्तान ते मुकमिल कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। उन मक़सद लाइ MQM जी ढूंढ खे क़बर मां कढी ॿीहर ज़िंदा करे सिंध जे सीने मथां सवार कयो पियो वञे। अॻवाननि वधीक चयो त ॿोॾि मुतासिरनि खे बहाल करण बदिरां कालाबाग डैम ठाहिण जो राग आला पियो वञे, जॾहिं त सिंध जे तेल, गैस ऐं बंदरगाहनि खे वफ़ाक़ हवाले करण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि, जंहिंसां सिंध जे वसीलनि जी फुरर जो हिकु नओं बाब शुरू थींदो। सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन सिंध यूनिवर्सिटीअ जी बॉडी जो इजलास सनाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे चीफ ऑर्गेनाइज़र असलम नूहानी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले उहिदेदारनि शिरकत कई। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त सूमर जे ॾींहुं सनाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे मेंबरनि जो तारफ़ी इजलास घुरायो वेंदो। अंगारे जे ॾींहुं हॉस्टल ते वधंदड़ मसइलनि जे हल लाइ हॉस्टल प्रोवेस्ट सां तफ़सीली मुलाक़ात करे खेसि लिखत में चार्ट ऑफ डिमांड ॾिनो वेंदो। सिंध यूनिवर्सिटी अंदरि 2 ॾींहं अरबा ऐं ख़मीस ते मेंबरशिप कैंप ऐं किताबी स्टॉल लॻायो वेंदो। सियाफ़ सिंध यूनिवर्सिटी पारां लॻंदड़ एहतिजाजी कैंप ऐं जसाफ़ शहीद बशीर ख़ान पारां निकिरंदड़ पैगाम लतीफ़ रैली में भरपूर शिरकत कंदी। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हारी कमेटी पारां सिंध कॉन्फ्रेंस जे 5 मरहले में ख़ैरपुर प्रेस क्लब में वसीलनि खे बचायो सिंध बचायो कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त सिंध जूं ज़रई ज़मीनूं कारपेट फार्मिंग लाइ ॾियण बदिरां मिसकिन हारियुनि खे ॾिनियूं वञनि। कॉन्फ्रेंस में मुतालबो कयो वियो त फ़ौज जो कमु कारोबार हलाइण या करणु नाहे। फ़ौज जो कमु मुल्क जूं सरहदूं महफ़ूज़ रखण ऐं कुदरती आफ़तनि जी सूरत में सिविल हुकूमत जी घुर हुजण ते मदद फ़राहम करणु आहे। तंहिं करे ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले तहत कारपोरेट फार्मिंग, नवनि कैनालनि, ग्रीन टूरिज़म जे मनसूबनि जे नाले ते तारीख़ी ऐं सियाहती मागनि ते कब्ज़ो करण जो को जवाज़ नथो ठहे। SIFC जहिड़े इदारे खे ख़तमु कयो वञे। उन्हनि मनसूबनि जे ख़िलाफ़ जारी तहरीक दौरान गिरफ़्तार कयल सभिनी कारकुननि ते दाख़िल केस ख़तमु कया वञनि। उन्हनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। मोरो वाक़े में शहीद थियल 2 नौजवाननि जे वारसनि पारां नामज़द मुलज़िमनि ख़िलाफ़ FIR दर्ज कई वञे। ॻोठ बजाराणी लगारी ते पुलिस जो कड़ो ख़तमु कयो वञे। कॉन्फ्रेंस जी सदारत सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुर कई, जॾहिं त कॉन्फ्रेंस खे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी कामरेड इमदाद काज़ी, कामरेड इक़बाल, हारी कमेटी जे नायब सदर मुस्तफ़ा राजपर, अवामी जमहूरी पार्टी जे अमीर गुल कटोहर ऐं ॿियनि ख़िताब कयो। कामरेड इमदाद काज़ी पंहिंजे तफ़सीली ख़िताब में मुल्की ऐं आलमी तनाज़ुर में सिंध दुश्मन साज़िशनि ते रोशनी विधी। हुन चयो त रियासत लखे माण्हुनि जी पुरअमन जदोजहद ऐं मज़ाहिमत खां ख़ौफ़ज़दा आहे। तंहिं करे 26वीं आइनी तरमीम ऐं पीका एक्ट जहिड़ा क़ानून पास कराया विया आहिनि। जेकॾहिं सिंध जा माण्हू हिकु मुनज़िम तहरीक हलाइनि त रियासत उन जे साम्हूं पाण खे
दिफ़ा करण जे क़ाबिल बि न सम्झंदी। हुन चयो त 1960 में अयूब ख़ान हिंदुस्तान सां सिंध तास मुआइदो करे 3 दरियाउनि खे विकिणी छॾियो हो। हुन पुछियो त जॾहिं ग्लेशियर 15 इंच ते अची वेंदा त पाणी किथां ईंदो, त चोलिस्तान जी 65 लख एकड़ ज़मीन कीअं आबाद थींदी। रियासत जो किरदारु आवाम जी बहितरी लाइ हुजणु घुरिजे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त मुल्क अंदरि नवनि सूबनि ऐं इंतिज़ामी यूनिटनि बाबति बहस जायो ऐं नुक़सानकार आहे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे हवा ॾियणु मुल्क जे मुफ़ाद में न आहे। पाकिस्तान न सिर्फ़ु घण क़ौमी रियासत आहे, पर उहो उन्हनि क़ौमुनि जी फितरी मादिरे वतननि ते ॿधल हिकु फेडरेशन आहे, जंहिंमें हर क़ौमी वहदत 5000 सालनि जी तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं धरती सां जुड़ियल आहे। डॉक्टर कादर मक्सी वाज़ह कयो त फितरी मादिरे वतननि जे हदनि सां छेड़छाड़ कंहिं बि सूरत में मुल्क जे सुठे मुस्तक़बिल लाइ साज़गार न थींदी। ख़ासि तौर ते सिंध, जेका हज़ारे सालनि जी तहज़ीब ऐं तमदन सां मालामाल आहे ऐं जिते 7 करोड़ सिंधी रहंदड़ आहिनि, उहा सिंधियुनि जो मादिरे वतन आहे। सिंध जी वहदत ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे न रुॻो रद्द कयो वेंदो, पर सख़्त मज़ाहिमत बि कई वेंदी। हुन चयो त मुल्क खे मुस्तहकम करण जो रस्तो नवनि सूबनि या इंतिज़ामी यूनिटनि मां न, पर वफ़ाक़ जे मौजूदा सूबनि खे बाइख़्तियार बणाइण मां निकिरे थो। सूबा जहिड़ी हक़ीक़त आहिनि, उन्हनि जी वहदत ऐं ख़ुदि मुख़्तियारी सां ई मुल्क तरक़ी करे सघे थो। मुल्क खे वधीक बुहराननि तरफ़ धिकण बदिरां वफ़ाक़ में एतमाद बहाल करणु, सूबनि खे मुकमिल आइनी हक़ ॾियणु ऐं क़ौमी वसीलनि जी बराबरी जे बुनियाद ते विरासत खे यकीनी बणाइण सां ई मुल्क मुस्तहकम थी सघंदो। डॉक्टर कादर मक्सी चयो त मुल्क खे दरपेश असल मसइलो नवां सूबा नाहिनि, करप्शन, नाइंसाफ़ी, वसीलनि जी ग़लति विरासत ऐं इख़्तियारनि जी मर्कज़ियत आहे। जेकॾहिं करप्शन जो ख़ात्मो कयो वञे ऐं सूबनि खे हक़ीक़ी ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे त फेडरेशन वधीक मज़बूत थींदी ऐं पाकिस्तान ख़ुशहाली तरफ़ वधंदो। क़ौमी अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जे सदर नज़ीर बुलैदी, ज़िले सीनियर नायब सदर बाबू मेमण, रबलीनो मलिक ऐं ॿियनि हैदराबाद में नौजवाननि सां मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ातनि दौरान तनज़ीम खे वधीक मज़बूत करणु, सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। नौजवाननि खे क़ौमी अवामी तहरीक जी जदोजहद में सरगर्म किरदारु अदा करण लाइ पिणु हिमथायो वियो। जोही में जोही जे थहीम पाड़े जे रहिवासी अहसान थहीम जोही पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे असिस्टेंट कमिश्नर ऑफिस अॻियां धरणो हणी पाण मथां पेट्रोल हारे पाण साड़ण जी कोशिश कई। कवरेज कंदड़ साफ़ियुनि खेसि बचाए वरितो। अहसान थहीम ॿुधायो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां मुख़ालिफ़नि हमिलो कयो। जवाबदार मूंखे ॾंडनि सां ज़ख़्मी करे छॾियो। NC दाख़िल हुजण बावजूदि पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई कई वञे। मोरे प्रेस क्लब अॻियां 21 सेप्टेम्बर ते शाइस्ता बलोच जी अॻवाणी में IBA टेस्ट पास उमेदवारनि खे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। समाजी अॻवान शाइस्ता बलोच अपील कई आहे त एहतजाज में असांजो साथ ॾिनो वञे। सिंध जे असल वारस मलाहनि सां नाइंसाफ़ियूं जारी आहिनि। मलाहनि खे हर दौर में समूरियुनि बुनियादी सहूलियतुनि में नज़रअंदाज़ करे हाणे संदनि मिल्कियतुनि ते बि कब्ज़ा करण जूं कोशिशूं जारी आहिनि। ठठे में मलाहनि एहतजाजी मुज़ाहिरो करे आला इख़्तियारनि खां दाद रसीअ जो मुतालबो कयो। ठठे भरिसां ॻोठ खालू मीरबहर में सिंध मलाह फोरम ज़िले ठठे पारां मक़ामी मलाहनि सां गॾु दादूवासी मलाह अॻवान हाजी मोहम्मद अयूब मलाह जी दादू शहर में क़ाइमु दुकाननि सेंटर तोड़े मिल्कियतुनि ते उतां जे रहवासी 72 शख़्स अली नवाज़ रिंद पारां कब्ज़ा करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त दादूवासी मलाह अॻवान हाजी मोहम्मद अयूब मलाह जे दादू शहर में क़ाइमु दुकाननि सेंटर तोड़े उन जे मिल्कियतुनि ते उतां जे रहवासी 72 कब्ज़ा करे छॾिया आहिनि। हुननि चयो त पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई कई वञे। दौड़ में जसकम बशीर ख़ान कुरैशी तालका दौड़ पारां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में इंतिज़ामिया तरफ़ां शागिर्दनि मथां लाठी चार्ज करण ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाज जारी रखियो वियो।
जसकम बशीर खान कुरैशी तलका दौड़ जे अॻवाननि ज़ाहिर ज़रदारी राशिद सिंधी हनीफ़ मरी ऐं ॿियनि चयो त यूनिवर्सिटी में शागिर्दनि ते कूड़ा केस दाख़िल कया वञनि पिया। शागिर्दनि खे तशदुद जो निशानो बणाए उन्हनि जी तज़लील कई वई आहे। हुननि चयो त गुज़िरियल ॾींहुं नवीद लाखे पुलिस घुराए शागिर्दनि ते लाठी चार्ज कराई। हुननि मुतालबो कयो त शागिर्दनि ते तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गिरफ़्तार शागिर्दनि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। सिंधु दरिया में चाढ़ बरक़रार, कचे जा केतिराई ॻोठ ॿुॾी विया, रेस्क्यू टीमूं बि न पहुची सघियूं। सिंधु दरिया में चाढ़ जे करे ख़ैरपुर जे कचे में क़ाइमु केतिराई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। बचा बदन ते पिणु दबाव बरक़रार रहे। हाला पुराणा भरिसां पिणु दरिया में चाढ़ जे करे फ़सुलु पाणी हेठि अची वियो ऐं ॻोठनि मां बि लॾ पिलाइण शुरू थी वई आहे। दादू में बरसाति बाद पाणी निकाल न थियण जे करे शहरी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। मुसलसिल भोगनाऊं भोगे रहिया आहिनि। हिकिड़े पासे पाणी निकाल नथो थिए त ॿिए पासे वरी शाखनि जो पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे फ़सुल पिणु सड़ी सुकी रहिया आहिनि। गढ़ी खैरोजी बेगारी ईदन शाख सीरवा शाख लुंड मैनर ताज़ा शाख समेत मुख़्तलिफ़ शाखनि में 10 ॾींहंनि खां पाणी अणलभ आहे। सारियालो ताज़ो पोखियल फ़सुल वक़्तु सिर पाणी न मिलण सबबि सड़ी रहियो आहे, जंहिं सबबि आबादगारनि जो फ़सुल ते कयल ख़र्च लखें रुपया ॿुॾण जो अंदेशो ॿुधायो पियो वञे। आपाशी अमलदारनि जी लापरवाही सबबि पाणी शाखनि में नाहे पहुतो। शाखनि में पाणी हुजण बदिरां वारी उॾामी रही आहे। गुडू में पाणी जी वाध में इज़ाफ़ो थी रहियो आहे। आबादगारनि पारां मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक करे एहतिजाज पिणु कया विया, पर उन बावजूद बि अञा ताईं पाणी पहुची नाहे सघियो। जीए सिंध क़ौमी पार्टी पारां अॼु खोरवाह में सिंधु दरिया ते केनाल ठाहिण ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ बुख हड़ताल कई पई वञे। बुख हड़ताल खे कामयाबु करण जे सिलसिले में पार्टी अॻवान कादिर बख़्श ज़ौहर, अली रज़ा ख़ासकेली, नूर मोहम्मद चांडियो मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त कारकुननि खे शिरकत जूं दावतूं ॾिनियूं। ॿिए पासे जारी कयल बयान में पार्टी चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर, मोहम्मद अली ख़ुश्क, सूफ़ी हाजन गुल, हाला रतड़, यूसुफ कुंभार ऐं ॿियनि चयो आहे त सिंध हज़ारे सालनि खां पंहिंजो वजूद बरक़रार रखंदी पई अचे। सिंधु दरिया सिंध जी दिलि आहे। सिंधु दरिया ते को बि डैम या कैनाल क़बूल नाहे। बिलावल भुट्टो सिंध दुश्मन मनसूबनि जो हामी आहे। डैम जी हिमायत सिंध दुश्मनी ते ॿधलु आहे। सिंध जे माण्हुनि पीपी खे वोट इन करे न ॾिना त हूअ सिंधु दरिया विकिणी अचे, सिंध खे सुकाए तबाह करे ऐं वसीलनि जी लुटमार करे। सिंध जेका दरिया ऐं वसीलनि जी मालिक आहे, ख़राब हुक्मरानी सबबि सिंध भोॻे पई। कंडियारो भरिसां कचे वारे इलाइक़े मां 8 सालनि जो नीगर गुम थी वियो आहे। वालिद पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। कंडियारो जे ॻोठ दोदो कलहड़ो जे रहवासी अली रज़ा कलहड़ो साफ़ नालो दाहींदे चयो त मुंहिंजो 8 सालनि जो पुटु अब्दुल कादर रांदि खेॾंदे गुम थी वियो आहे। साणस गॾु रांदि खेॾंदड़ ॿारनि ॿुधायो त नीगर खे सलमान कलहड़ो पतण वटां कुझु माण्हुनि साण वठी वियो। वालिद इल्ज़ाम लॻायो आहे त भरवारे ॻोठ मोहम्मद बख्श कलहड़ो जा रहवासी सलेमान मुनवर खादम ऐं आज़म कलहड़ो मुंहिंजे पुट खे अगवा करे विया आहिनि। अली रज़ा कलहड़ो एसएसपी रुहेल खोसो, डीएसपी कमालदेरो ऐं एसएसपी पिपरी समेत वसवारनि अमलदारनि खे अपील कई त मुंहिंजे मासूम पुट खे अगवा कंदड़ बासर माण्हुनि खां फ़ौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। लाड़काणे में उस्तादनि पारां जबरी बदिलनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध प्रोफेसर एंड लेक्चरर एसोसिएशन सपला ज़िले लाड़काणे पारां डिग्री कॉलेज नएं देरे जे बाटनी सब्जेक्ट जे एसोसिएट प्रोफेसर नज़ीर सुमरो खे इस्लामिया कॉलेज सखर ऐं ॿियनि कॉलेजनि जे उस्तादनि खे जबरी तौर बदिली करे ॾोराहनि कॉलेजनि में मुक़ररु करण ख़िलाफ़ लाड़काणे ज़िले जे कॉलेजनि लाड़काणो बॉयज़ डिग्री कॉलेज, गर्ल्स कॉलेज ऐं ॿियनि कॉलेजनि में उस्तादनि कारियूं पटियूं ॿधी तदरीसी अमल जारी रखियो ऐं एहतिजाज कंदड़ उस्तादनि
जबरी बदलियूं, नामंज़ूर इंतकामी कार्रवायूं बंद करियो जहिड़ा उभडारींदड़ नारा पिणु हंया। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻूणे सेक्रेटरी जनरल अवामी सियासत जे बेमिसाल अॻवान ऐं मज़दूरनि हारियुनि जे हक़नि लाइ जाखोड़ कंदड़ चाचा मोलाबश ख़ासकेली जी 14वीं वरसी नेशनल प्रेस क्लब सखर में वॾे एहतराम ऐं शान सां मल्हाई वई। वरसी तक़रीब में सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां कम्युनिस्ट पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे कम्युनिस्ट पार्टी जे मरकज़ी सेक्रेटरी कामरेड इमदाद काज़ी चयो त चाचा मोलाबश ख़ासकेली सिंध ऐं पाकिस्तान जी सियासी तारीख़ में हिकु अहिड़ो नालो आहे जंहिं इस्तिसाली क़ुवतनि ख़िलाफ़ जदोजहद खे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बणायो। हू हर हाल में मज़लूम आवाम जो आवाज़ बणियो, कॾहिं बि ताक़तवर तबिके सां सौदेबाज़ी न कयाईं। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड मीर मुनवर टालपुर, कम्युनिस्ट पार्टी सिंध कमेटी जे सेक्रेटरी कामरेड इक़बाल, बलूचिस्तान बज़गर कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड फरहाद रिंद, सिंध हारी कमेटीअ जे अॻूणे सदर मसरूर चांडियो, जागरता फोरम सखर जे चेयरमैन डॉक्टर ग़ुलाम रसूल गांघरो, वतन दोस्त जमहूरी पार्टी जे अॻवान गुलशेर शर, मज़दूर अॻवान अली मर्दान, शेख ज़ाहिद शाह ऐं ॿियनि मुक़ररनि चयो त कामरेड चाचा हिकु स्कूल जी हैसियत रखे थो। संदसि ज़िंदगी हर उन कारकुन लाइ सबक़ु आहे जेको ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ जदोजहद करणु चाहे थो। तक़रीब में उन जी जदोजहद ते मकाला पिणु पढ़िया विया, शाइरी ऐं इनक़लाबी नज़म पेश कया विया। ठठे मां चोर मिसकीन फ़नकार जो घर ॿुहारे विया। ठठे शहर जे इस्लामपुर महले में ग़रीब फ़नकार राजा अब्दुर्रज़ाक मलाह जे घर में चोरनि दाख़िल थी घर में बीठल मोटरसाइकिल, पाणी वारी मोटर ऐं ॿियो सामान चोरी कयो, जॾहिं त कपिड़नि जी पेती पिणु खणी विया। बख्शापुर भरिसां सब्ज़ी जे वापारियुनि खां लखें रुपया फुर कया विया। फुर वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो पिणु हंयो वियो। बख्शापुर थाणे जी हद गुड्डू PS फीडर जे पुल वटि भाॼी खणण लाइ वेंदड़ वापारियुनि खां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते लखें रुपया फुर कया। हैदराबाद जे इलाइक़े फुलेली जे रहवासी भटी बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि इलाइक़े में मंशात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सनी भट्टी, शाहिदा भट्टी, हसीना भट्टी ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त फुलेली में पाण खे समाजी वर्कर सॾाईंदड़ ऐं यूट्यूबर मंशा जो कुधो कारोबार करे रहियो आहे, जंहिं सबबि पाड़ेसरी ॼाणायल मंशात फ़रोशनि खां तमामु घणा तंग अची चुका आहिनि। ताज़ो घरनालो मंशात विकिरो करण खां रोकण ते असां ख़िलाफ़ पिणु ऋण ॿारे ॾिनो हुआईं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन